नाज़रीन, हिन वक़्तु असांजो महिमान जाम मदद अली ख़ान आहे, जेको सिंध में सियासत ऐं ख़ानदानी लिहाज़ खां कंहिं बि तारुफ़ जो मोहताज नाहे। पाण सिंध में सूबाई वज़ीर, सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर, सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी जा चेयरमैन ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जा पार्लियामानी लीडर बि रही चुका आहिनि ऐं हिन वक़्तु मुस्लिम लीग फंक्शनल जे टिकट तां सिंध असेंबली जा मेंबर आहिनि। अचो त साणनि हाल अहवाल कयूं। जाम साहब सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी तव्हांजी। जाम साहब, तव्हां पहिरियों रोज़ो कॾहिं ऐं कहिड़े सरकमस्टेंसिस में रखियो? पहिरियों रोज़ो नंढा हुआसीं, नंढे हूंदे रोज़े रखण जो शौक़ु हूंदो हो। जॾहिं की उन एज में अञा रोज़ो ज़रूरी बि कंपलसरी कोन हो, तॾहिं खां वठी रोज़ो रखंदा आहियूं। ऐं रोज़े रखण वरी उन मंझि हिकिड़ो असां रहंदा हुआसीं कराचीअ में असांजे चाचे जाम सबब अली ख़ान मरहूम सां गॾु। उहो 5 वक़्तु निमाज़ी ऐं रोज़ा, ज़कात, ख़ैरात इन्हनि कमनि में घणो रखंदोसि। उन माहौल में ब्रॉटअप थियासीं। सो तॾहिं खां वठी रोज़ो रखंदा था अचूं। यादि कोन्हे त कहिड़ी उमिरि में रखियो होसीं, पर नंढपण खां रखंदा था अचूं। निमाज़ कॾहिं खां पिया पढ़ो? निमाज़ बि नंढे हूंदे खां ई उते पढ़णु शुरू कईसीं। पोइ कॾहिं कॾहिं 5 वक़्त जी बि थी वेंदी आहे, कॾहिं 2 वक़्त जी थिए थी, कॾहिं वरी निभाग खणे थो त पोइ नागोब थियो थो वञे। कोशिशि कबी आहे त कुझु न कुझु निमाज़ पढ़िजे, 2-3 दफ़ा त पढ़िजे ॾींहं मंझि, जीअं जेका ड्यूटी आहे रब जी तरफ़ां उनखे पूरो कजे। हिन वक़्तु जेका तव्हां सियासत कयो पिया, उन मां मुकमल तौर ते मुतमिन आहियो? हिन वक़्तु हक़ीक़त में जेको सियासी सिस्टम, सियासी माहौल ऐं जेके सियासी हालात हलनि पिया, मुंहिंजे ख़्याल सां त इन मंझि को बि जेको सियासतदान सही माना में जेको अवाम जी सियासत करणु चाहे थो, जेको सियासत इन सेंस में थो करे त असीं पंहिंजे ग़रीबनि जी ख़िदमत करियूं, उहो कॾहिं बि हिन माहौल में मुतमइन कोन हूंदो। हालात ई कोन्हनि जो को चङो माण्हू मुतमइन हुजे। ज़मीर ई नथो गवारा करे त जेके हालात पिया हलनि, असां छा पिया ॾियूं माण्हुनि खे, छा पिया असां पब्लिक लाइ करियूं, कहिड़ी चङाई पिया असां पब्लिक खे ॾियूं, कुझु कोन पिया करियूं। असांखे वोट वठी पब्लिक पुॼायो आहे उते, असां जेको सो हेॾी रिस्पेक्ट ऐं हेॾो कुझु इंजॉय करियूं पिया आवाम जे वोट ते, पर रिटर्न में असीं छा पिया ॾियूं? छा असां उन्हनि खे तालीम ॾिनी आहे? छा असां उन्हनि खे हेल्थ ॾिनी आहे? छा असां उन्हनि खे सुकून जी ज़िंदगी ॾिनी आहे? छा असां उन्हनि खे गुरबत मां कढियो आहे? असां हिकिड़ो हक़ीक़त में ज़मीर जेको आहे सो नथो गवारा करे त ऐं मुतमइन न आहियूं असां। जंहिं जमायत में तव्हां आहियो उन ते इल्ज़ाम आहे त उहा पीरी मुरीदी ऐं हिकिड़ी पीरनि जी जमायत आहे, जंहिंजो को बि सियासी एजेंडा आहे, सियासी मंशूर कोन्हे को। इन हवाले सां छा चवंदा? ॾिसो, पीर साहब वॾो मरहूम जेको हूंदो हो सो सियासी पार्टी खे अॻिते न वधाई। उन हिकिड़ी हाणे हिकिड़ी लेवल ते उते ब्रेक हणी छॾी। पाण मरहूम इहो चवंदा हुआ त अॻिते वधाइण मींस माण्हुनि खे वधीक ख्वाब ॾेखारिजनि ऐं उहे ख्वाब पूरा करे न सघजनि, माण्हुनि खे उन्हनि जी उमंगुनि ते लहिजे न, त इन करे बहितर माण्हुनि सां धोखो न कजे। हिन पीर साहब ऐं साईं सदरुद्दीन शाह जेको असांजे पार्टी जो सिंध जो सदर आहे, उन ख़ासि तौर ते तमामु महिनत कई, पार्टी खे काफ़ी ऑर्गेनाइज़ कयो अथई। पार्टी खे पहिरियों दफ़ो जो 22 लख खां मथे असांखे अवाम मां वोट मिलिया, वॾो जलसो थियो असांजो। माण्हुनि खे हींअर सिंध में सेकेंड अल्टरनेट हिकिड़ो पीपुल्स पार्टी जो जेको मुतबादिल पार्टी हिकिड़ी नज़र आई पीर साहब जी शिकिल में उन्हनि खे। पर उन खे असां हींअर मज़बूत त करे वियासीं, ऑर्गेनाइज़ बि करे वियासीं, पर हिन वक़्तु वरी थोरो कुझु प्रॉब्लम्स में अची वियासीं। कुझु दोस्त असांखे छॾे विया ऐं दोस्त असांखे उहे छॾे विया आहिनि जेके असांजे असुल फंक्शनल लीग ई कोन्हनि, जेके नवां आया हुआ उहे छॾे विया आहिनि असांखे। ऐं उहे बि आवाम जे प्रेशर में, माण्हुनि जे प्रेशर में, छाजे करे पब्लिक खे अपोज़िशन में वेहणु घणो पसंदि कोन ईंदो आहे। इन करे जेको आहे सो असांखे उहो थियो। असांजी पार्टी जेका आहे सा पीराणी पार्टी ज़रूरु आहे, ऐं छो जो वोट बैंक असांजो मेजॉरिटी वोट बैंक जेको आहे सो पीर साहब जा मुरीद आहिनि, हुरो आहिनि ऐं पीर साहब जी जमायत सॻोरी आहे। मेजॉरिटी वोट बैंक असांजो उहो आहे। पर ईअं कोन्हे त को रुॻो असां वटि असीं जीअं नॉन मुरीद आहियूं, इम्तियाज़ शेख नॉन मुरीद आहे, मुज़फ़र शाह नॉन मुरीद आहे, अहिड़े नमूने सां असां वटि जामूर साहब वारा आहिनि नॉन मुरीद आहिनि। त अहिड़े तरीक़े सां इलाही असां वटि दोस्त आहिनि जेके पीर साहब मुरीद कोन्हनि। मदद अली ख़ान खे पीर साहब जी पार्टीअ में रहंदे या मदद अली ख़ान जूं काफ़ी कुर्बानियूं आहिनि एज़ अ पोज़ीशन लीडर या कंहिं बि कैपेसिटी में, पर जाम मदद अली ख़ान खे हिन दफ़े
पीर साहब बाज़ारे सियासी तौर ते सफ़ा नज़रअंदाज़ करे छॾियो आहे ऐं उन जाइ ते ॿियनि खे लीडर अॻिते आंदो आहे, इन हवाले सां छा आहे तव्हां वटि ॾिसो फीलिंग? ईअं कोन्हे त पीर साहब नज़रअंदाज़ कयो आहे ऐं पीर साहब हिकिड़ो सभिनि खे गॾु खणी थो हलणु चाहे। गौसबोश ख़ान महर असां वटि नई एंट्री हो पार्टीअ मंझि ऐं जीअं अगरि उनखे ओबलाइज न कजे आहे, उनखे अकोमोडेट न कजे आहे त मुंहिंजे ख़्याल सां पोइ इहो तासुर वञे हा त नवनि दोस्तनि खे नथा ओबलाइज कनि या छा। सो पीर साहब इन करे गौसबोश ख़ान खे, ऐं तव्हां इहो ॾिठो हूंदो त असां वटि पार्लियामेंट लीडर असांजो नंद कुमार खे कयो आहे पीर साहब। इहो बि हिकिड़ी नई चेंज आहे, तव्हां ॾिठो हूंदो अक़लियती कम्यूनिटी खे गॾु खणी हलणु। ऐं असीं पीर साहब सां गॾु आहियूं, पार्टीअ मंझि हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़ारियो अथऊं, असां पार्टी जे लाइ महिनत कई आहे ऐं अलाह कंदो जेतिरो वक़्तु माण्हू सियासत में हूंदो इज़त सां निभी अचे। जाम मदद अली ख़ान खे छा में मज़ो थो अचे? हींअर सरफ सिंध असेंबलीअ जो हिकिड़ो आम सो मेंबर आहे, जॾहिं त पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो मेंबर बि रहियो, अपोज़िशन लीडर बि रहियो, सूबाई वज़ीर बि रहियो। इन्हनि समूरी कैपेसिटी में कहिड़ी कैफ़ियत तव्हांखे वधीक वणंदी आहे? मूंखे अपोज़िशन लीडर में मूं वधीक इंजॉय कयो, छाजे करे जो मूंखे कमु करणु मज़ो ईंदो आहे ऐं मूं इलाही सिखियो। जेको पहिरीं शइ मूं जेका सिखी उहा मूं सिखी एज़ अ सिंडिकेट मेंबर मेहरान यूनिवर्सिटी जो। उन मंझि मूं डिसिप्लिन सिखियो त कीअं मीटिंग्स कंडक्ट कबियूं, कीअं सीनियर सां गॾु वेहबो। नंबर 1 पहिरियों मूं उते खां मेहरान यूनिवर्सिटी मंझां, उते मोहम्मद हसन भुट्टे जहिड़ा ऐं जूने जो साहबु हूंदो हो जस्टिस, ऐं वरी हिकिड़ो मेमून साहबु हूंदो हो जस्टिस, तमामु सीनियर उते जेके आहिनि हूंदा मेंबर, उन्हनि सां गॾु माण्हू रही, SM कुरैशी जहिड़ा सीनियर मेंबर, उन्हनि सां गॾु माण्हू रही कमु सिखियो। उन खां पोइ पब्लिक अकाउंट्स कमेटीअ मंझि बि ॾाढो रिस्पॉन्सिबिलिटी जो कमु हो। ऐं तव्हांखे ॿुधायां पहिरीं पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध जी इहा हुई जेका एक्टिव थी हुजे ऐं रिपोर्ट ताईं पहुती हुजे, जीअं रिपोर्ट शाये कई हुजे। उन खां पोइ टियों मूं जेको मेन वरी जेको रिस्पॉन्सिबिलिटी वारो कमु जेको इंजॉय कयो मूं, उहो लीडर ऑफ अपोज़िशन। वॾो ज़िम्मेदारी जो कमु आहे ऐं 24 आवर तव्हांखे अलर्ट रहणो थो पवे, तव्हांखे ॻाल्हाइण मंझि सोचे सम्झी ॻाल्हाइणो थो पवे। जाम मदद अलीअ ते उनजा पंहिंजा असेंबली कलीग्स हमेशह इहो इल्ज़ाम हणंदा त जाम मदद अली साहिब जो हुकूमत पीपल्स पार्टी ॾांहुं रवैयो जेको आहे सो नरम आहे ऐं एतिरो जज़्बाती, एतिरो जेको आहे सो वाखो ऐं हिकिड़ो मज़बूत किरदारु अदा नथो करे सिंध असेंबली में। इन हवाले सां छा उन जा ॿ टे रीज़न्स आहिनि। हिकिड़ो रीज़न इहो आहे त हिकिड़ो त ख़ानदानी तरबियत कान्हे त बदतमीज़ी कजे। ॿिए नंबर ते जंहिं पार्टी में असीं आहियूं, स्पेशली जॾहिं पीर साहब मरहूम अला जन्नतुल फिरदौस में जाइ नसीब करे उन्हनि खे, उन्हनि जो पाण तरबियत इहा हूंदी त बाबा थधी तबियत, कंहिंसां विढ़ूं न आहे, बदतमीज़ी न आहे करणी। ॿी नंबर ते तव्हां पाण इन फील्ड में तमामु सीनियर आहियो, तव्हां पाण विटनेस कंदा आहियो, इजलास खे ॾिसंदा आहियो। उते कामयाबु हमेशह उहो मेंबर वेंदो, पंहिंजो मौक़ुफ़ उहो मीडिया ते ईंदो, फ्लोर ते उहो तव्हां शइ संदी रिकॉर्ड कराईंदो जेका तव्हांजी ॻाल्हि कंप्लीट थिए। अधम ॻाल्हि कटिजी वञे, तव्हांजो मौक़ुफ़ ई न वियो आवाम ताईं, तव्हां बदतमीज़ी लहजे में ॻाल्हाईंदो, अॻियां रिएक्ट कंदा पीपल्स पार्टी जा मेंबर। इहो हिकिड़ी नेचुरल ऐं शइ। इन करे आउं हमेशह हिकिड़ो अदब जे अख़लाक मंझि तमीज़ जे दायरे में रही ऐं पंहिंजो मौक़ुफ़ पूरो बयानु कंदो आहियां। नाज़रीन, हिते वठूं था हिकिड़ो ब्रेक ऐं जाम मदद अली ख़ान सां असांजी गुफ़्तगू जारी रहंदी। नाज़रीन, जाम मदद अली ख़ान सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। जाम साहब, हिन वक़्तु मुस्लिम लीग फंक्शनल जे हवाले सां जेका उनजी सियासी पॉलिसी आहे उन सां तव्हां केतिरो मुतमिन आहियो? किन हल्कनि जो चवणु आहे त मुस्लिम लीग फंक्शनल खे पीपल्स पार्टी सां गॾु सरकार में शामिल थी करे अवाम जी ख़िदमत करणु खपे हा, ऐं किन हल्कनि जो ख़्यालु आहे त अपोज़िशन में हुजे, पर अपोज़िशन में बि को भरपूर किरदारु फंक्शनल लीग जो नज़र नथो अचे। ॾिसो न, असां वटि हक़ीक़त में जेको पोएं टर्म में जॾहिं आउं अपोज़िशन लीडर हुउसि, उन जी भेट में हींअर असां मेंबरनि जी तादादु वधीक आहे। नून लीग जा, PTI जा मेंबर मिलाए करे असां वटि हींअर तादादु वधीक आहे ऐं असांजी हींअर थोरी वधीक मज़बूत अपोज़िशन हुजणु खपे, जेका आउं तव्हां सां बिल्कुलु एग्री कंदुसि त उहा असांजी कोन्हे हिन महिल ताईं। हिकिड़ी शइ हिकिड़ो त उन रीज़न इहो हो जो अपोज़िशन मंझि विच में MQM वारा हा, वरी हींअर असांखे फुल फ्लैश अपोज़िशन वारो किरदारु करण जो हाणे मौक़ो मिलियो आहे। शेरियार ख़ान हाणे लास्ट इजलास में अपोज़िशन लीडर थियो आहे मुक़ररु,
ऐं इंशाल्लाह असां पंहिंजी ज़िमेदारी पूरी कंदासूं। पर जेको हुकूमत वारो जेको आहे, हुकूमत में असीं पोएं टर्म में वियासीं, असां ख्वारी खई जेके वज़ारतूं वरितियूं, छो जो असांखे को बि ज़रदारी साहब जी पंहिंजी नियत हुई त मुफ़ाहमत वारी पॉलिसी कामयाबु वञे, हीअ असां सां गॾु हलनि, ही वॉज सिंसियर। पर हिते हेठि उन जी जेको हिकिड़ी रिस्पॉन्स न हुई त को गॾु खणी हलण वारो सिलसिलो न हो। ऐं हींअर बि आउं चाहियां थो त हिकिड़े एज़ अ सियासतदान आउं त चवंदुसि हुकूमत जो हिसो हुजणु खपे असांखे, असीं हुकूमत सां मिली माण्हुनि जी कमु करियूं, माण्हुनि जी ख़िदमत करियूं। पोइ जे अगरि हुकूमत असांखे अपोज़िशन में वेही बि जे अगरि असांखे अकोमोडेट करे थी, असांजे एरियाज़ में असांजे वोटरनि खे नौकरियूं ॾियनि था मेरिट ते, असांजूं स्कीम्स ॾियनि था, त अपोज़िशन में वेहण बि सुठी हिकिड़ी जमहूरियत जो हिकिड़ो सुठो ज़ेवर आहे। पर जे अगरि नथा ॾियूं त मजबूरन अगरि अवाम जे उनजे करे अगरि असीं हुकूमत जो हिसो थियूं ऐं रुॻो ठलो ख्वारी थिए, ब्लेम खणूं त रुॻो झंडो हणियो गाॾियुनि में घुमूं पिया, मोबाइलूं अॻियां पोयां खणी था घुमूं ऐं पब्लिक खे कुझु डिलीवर न करे सघूं, त इन खां बहितर इहो त माण्हू अपोज़िशन में हुजे, हुकूमत में जेको वञण मां को फ़ाइदो न थींदो हुते। छो जो हुकूमत में वेंदासूं, माण्हुनि जी तवक़ुआत वधंदियूं, एक्सपेक्टेशन्स वधंदियूं, ऐं असां उन्हनि खे ॾेई कुझु न सघूं, पोइ फ़ाइदो कहिड़ो थींदो असांखे। जाम साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ही हुआ जा मदद अली खान, जेके सिंध असेंबलीअ में कॾहिं अपोज़िशन लीडर त कॾहिं पब्लिक अकाउंट्स कमेटी जा चेयरमैन ऐं कॾहिं सूबाई वज़ीर। हिननि जो ख़ानदान सिंध में कंहिं तारुफ़ जो मुहताज न आहे। जाम सादिक अली खान हुजे या जाम काबू खान, उन्हनि जी सखावत, उन्हनि जी नियाज़मंदी, उन्हनि जी महिमानदारी सिंध में मशहूरु आहे। सुभाणे मिलंदासीं हिकु नए महिमान सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।